नौशरो फिरोज़ भट सां ॻोठ सोराब मरीअ जे ॻोठ जा ॻोठाणा रईस नवाब मरी जे ज़ुल्मनि खां तंग थी 4 ॾींहंनि खां प्रेस क्लब अॻियां क़ुरान शरीफ़ रखी एहतिजाज करे रहिया आहिनि। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं साईं मुसलसल चौथों ॾींहुं आहे पुरमन एहतिजाज कयो वेठा आहियूं। पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायूं था त असांजूं ज़मीनूं आहिनि ॻोठ सोराब खान मरी में, उन में कब्ज़ा माफ़ी आहे। नवाब मरी उहो पंहिंजे पुट जी आड़ जेको हिन वक़्तु DC आहे FBR में, उनखां अलावा उनजो भाइटियो जेको असिस्टेंट मुख़्तियार कार आहे कादिरदाद मरी, ऐं उनखां अलावा जेको सोराब मरी तपेदार आहे, उनजे तसलसल सां हीअ असांजा रिकॉर्ड मटाए असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा कयो वेठो आहे। ॻोठ में असांखे ज़मीनूं कान नथो ॾिए, उते मोर्चा बंदि माण्हू विहारियो वेठो आहे, उते माण्हुनि खे हथियार ॾियो वेठो आहे। असां हिते पुरमन एहतिजाज कयूं था ऐं असां इंतिज़ामिया ताईं इहो आवाज़ु पहुचाइणु चाहियूं था त ॾिसो हीअ 5 ॾींहं इहे कल्ह 3 ॾींहं ठारू शाह में 5 फुटनि ते सिर्फ़ु मसइलो थियो आहे। असांजी 14-15 एकड़ ज़मीन आहे, असांजी ॿियूं जॻहियूं आहिनि, उन्हनि ते कब्ज़ा आहिनि। सुभाणे जेकॾहिं असांखे या कोई अहिड़ी का खूनरेज़ी थी या कोई अहिड़ो असांजो को जानी या माली नुक़सानु थियो त उनजी ज़िम्मेवारी इंतिज़ामिया हूंदी। जेको अॼु ताईं असांजी न वाह लथी अथई, न असां वटि आयो आहे छा मसइलो आहे छा न आहे, न ई PP जो को चूंडियल निमाईंदो जंहिंखे असां वोट ॾेई करे कामयाबु कयो आहे त उहो असां वटि हिते आयो आहे त बाबा तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे कहिड़ो न आहे। सर असां ज़िले जी हेडक्वाटर आहे हिते। असांखे अॼु 5 ॾींहं खां वठी ही मुसलसल असांजो एहतिजाज हले पियो थो। ॻोठ बि असां ते उते ज़मीनुनि ते उते हथियार बंदि विहारे असांजी ज़मीन कान कोन थो ॾिए। ही एतिरो प्रेशर लाइ माना कल्ह हिन छा कयो आहे हिते SHO नौशारे खे हिन चयो ब्रीकेस पैसनि जो भरे ऑफिस में उते वियो आहे त बाबा हिन जी इहा प्रेस क्लब वारी कंहिं पाणे पटरा तूं। हुन चयो त बाबा मां जी तूं भली बदिली करा पर मां इहो ज़ुल्म बर्दाश्त कोन कंदुसि। हे उन्हनि क़ुर पाक खणी आया आहिनि। जब तूं क़ुर पाक हिकु असां लाइ नथो ॾेबायो आहे क़ुर पाक, जे असां नाजाइज़ आहियूं तूं अचो असां सां ॻाल्हाए हिते। असांजो केरु चूंडियल नुमाइंदो असां ॾुख आहे हिन ॻाल्हि जो। असां ॾींहुं राति पीपल्स पार्टीअ सां वोट जे दौरान वर्कनि में राति ॾींहं गॾासीं। मोहतरम जनाब ज़िया हुसैन लंजार साहिब खे गुज़ारिश कयां तुंहिंजो MPA मनता चांडियो हिन महिल ते असां का फ़ोन कान कई आहे। उन खां अलावा चेयरमैन आहे असांजो पीपल्स पार्टी जो ज़िले जो हितां जो काशिम मुस्तफ़ा, राति ॾींहं हुन सां गॾु सॼी शहर खे ख़बर आहे त असां हक़ ते आहियूं। कल्ह क़ुर खणी हितां पहुता आहियूं, हिन खां वधीक ॿी ॻाल्हि आहे कान। असां त नाजाइज़ियूं नाइंसाफ़ियूं आख़िर छा कयूं। असांजा सभई छोकिरा पढ़ियल लिखियल ख़ानदान आहिनि, हिते ॿियूं बिरादरियूं बि आहिनि वेठल, उन्हनि खे बि इहा ख़बर आहे क़ुर ते त वाक़ई तव्हां सां नाजाइज़ियूं आहिनि। छो आख़िर असां हथियार खणूं, DSP हुन सां धुर बणियल आहे। मां ॾुख सां थो चवां SHO वीचारो सां हमदर्द करे थो, लेकिन DSP उनजो धुर बणियल वेठो आहे जेको हिन महिल ताईं असां ते वार कोन था कनि। आख़िर छा कयूं? आख़िर ईअं थींदो जे असां पाण हथियार बि खणंदासीं, न थींदो उन खां पोइ असां ज़रदारी आहे उते सुभाणे एहतिजाज कंदासीं। उते अगरि इतराफ़ न थियो त असां बिलावल हाउस कराची पहुचंदासीं। आख़िरी मरण घड़ीअ ताईं असां एहतिजाज जारी कंदासीं, न त असां पाण खे बाहि ॾेई पंहिंजे पार्टीअ में इहो ॾेखारींदासीं असांजी पार्टीअ में हूंदे बि असां एतिरी नाइंसाफ़ी आख़िर छो। साईं मौक़िफ़ पंहिंजे हिते इहे सिलसिलो असांजो चौथे ॾींहं खां वठी करे जारी आहे। असांजे हिते 4 ॾींहंनि जे दौरान जेको आहे सो इंतिज़ाम में का पर न आहे, न चूंडियल नुमाइंदा न कुझु। पंहिंजे हिते मुसलसल नाजाइज़ियूं धमकियूं माना पंहिंजे हिते न SP साहब अचण लाइ तयारु आहे, न को डिप्टी कमिश्नर, न को चूंडियल नुमाइंदो। असांजी आला अख़्तियार खां इहा घुर आहे पंहिंजे हिते त असां आख़िर काॾे वञूं। असां मुसलसल 4 ॾींहं जेको आहे सो सरापा एहतिजाज आहियूं। आख़िर तव्हां चाहियो छा था? असां वरी बि पंहिंजे जेको आहे SSP नौशर खे गुज़ारिश था कयूं त इन बदमस्त जेके आहिनि इहे नवाब मरी या उनजा ॿाहिरि आहिनि उन्हनि खे लॻाम ॾे, जे न त असां पंहिंजो पाण साड़ींदासीं ऐं उन खां पोइ असांजे एहतिजाज जो दायरो वधाए वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।